पाकिस्तानी फौज जिंदाबाद पाकिस्तान। पूरे पाकिस्तान जी फैज़गंज में भी 23 मार्च योम पाकिस्तान जो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। मुख़्तलिफ़ शहरनि में योम पाकिस्तान जे हवाले सां रैलियूं कढियूं वियूं जॾहिं तालुके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में पिणु प्रोग्राम मुनक़िद कया विया जॾहिं त मुख्य रैली बाग फैज़गंज जे तालुका हेडक्वार्टर शहर पक्का चंग में NPCIH पारां तालुका चेयरमैन लाला तूर खान पठान, मोहम्मद जामीन चंग, मोहम्मद आज़िम बिरोही, मंसूर अहमद हाजानो, रियाज़ अहमद पहियार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कढी हुई। होॾा अखिल चौधरी में सजाद हुसैन चर, इमदाद अली एहसास ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी हुई। उन मौक़े ते अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त योम पाकिस्तान जो ॾींहुं मल्हाइणु हर पाकिस्तानी जो फ़र्ज़ु आहे। 1940 में क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जी क़यादत में सभिनी अॻुवाननि हिकमत अमली सां क़रारदाद पेश कई। 7 साल मुसलसल सख़्त महिनत ऐं कोशिशनि जे नतीजे में हिकु आज़ादु रियासत मिली। अॼु सॼे पाकिस्तान में मुस्लमान तौरु अक़लियती क़ौमूं आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असां हिकु आज़ादु ख़ुदि मुख़्तियार मुल्क में पैदा थिया आहियूं। उन वधीक 23 मार्च पाकिस्तान में इंसाफ़ ऐं फतेह जो ॾींहुं आहे जॾहिं त रैलियुनि में पाक फ़ौज जी हिमायत में नारा पिणु हणाया विया ऐं वचन कयो वियो त पंहिंजे मुल्क ख़ातिर रत जे आख़िरी फुटे ताईं विढ़ंदासीं। अली बख्श चांद, सोच TV, फैज़गंज।